खलीफ़ा जी साईं। तोखे त ख़बर आहे असां केतिरा पोतल फ़क़ीर आहियूं। ओ त साईं तव्हां अफ़ालनि में लॻो पिया। जंहिंजा घर ठाहियूं ड्राहे छॾियूं ऐं जंहिंजा घर ठाहियूं ठाहे छॾियूं। हा साईं हा। अस्सलाम वालेकुम फ़कीर साईं। वालेकुम सलाम। हाँ। मुर्शिद मुंहिंजी माई मूंसां ठहे कोन थी, राति ॾींहुं मूंसां झेड़ो अथसि, को तावीज़ बावीज़ करे ॾे न। पापा इहे असां फ़क़ीरनि जा कम आहिनि। तुंहिंजो अहिड़ो कमु करे थो ॾियां जो तुंहिंजी माई तुंहिंजे पोयां पई डोड़ंदी, असुलु नरम ई नरम थी वेंदी। मुर्शिद वारो कर मुर्शिद। हाणे हीअं कर जो पंहिंजे दर जी मिटी खणी आ। हाज़िर मुर्शिद, हींअर ई खणी थो अचां। खलीफ़ा जी साईं। मिटी खणण वियो अथई। हा। अचे मुर्शिद साईं, अचे मुर्शिद, वठ मिटी। 3 ॿार आहिनि हा मुर्शिद, 3 ॿार। पर उहे तुंहिंजा न आहिनि। मिटी कंहिंजे दर तां खणी आई? मुर्शिद मूं वारो घर हो तमामु परे, बसि हितां तो वारे दर तां खणी आयो आहियां।